ख़बर ॾींदा हलूं अव्हांखे बॉर्डर खां, जिते बॉर्डर राइस कैनाल ते अॼुकल्ह मुंदर रेगुलेटर वटि ॾिनल हिफ़ाज़ती भित जो कुझु हिसो पाणीअ में लुढ़ी वियो, जॾहिं त बाक़ी रहियल भित खे मुख़्तलिफ़ हंधनि खां ॾार पइजी विया, जंहिं करे इम्कानी घारे पवण जे ख़ौफ़ खां आबपाशी अमले केतिरनि ई ॾींहंनि खां राइस कैनाल में पाणी सतह घटाए छॾी आहे। राइस कैनाल में पाणीअ जी सतह घटिजण करे उन मां निकिरंदड़ मुख़्तलिफ़ शाख़ुनि खेरवा, सूमरवा, पनीहड़ शाख, सीहड़वा, धामरावा ऐं ॿियनि शाख़ुनि ऐं वाहन में ज़रई पाणी जी शदीद खोट पैदा थी वई आहे, जंहिं करे आबादगार सख़्तु परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। उन सिलसिले में आबादगारनि जो चवणु आहे त सारियाले फ़सुल जे पाणी अचण खां पहिरीं ज़बून हाल बणियल भित जी निशानदेही करण बावजूदि आबपाशी खाते जे अमलदारनि को तहरुक न वरितो। नेठि भित जो हिसो पाणी वधण सबबि लुढ़ी वियो ऐं हाणे भित किरण जो जवाज़ ॼाणाए पाणीअ जी सतह घटाई वई आहे। जेकॾहिं पाणी जी सतह में इज़ाफ़ो न थियो त असांजे पोखियल लखें रुपयनि जो सारियालो रोंबो सड़ी वेंदो ऐं 100 एकड़ ज़मीन जो रोंबो बि न थी सघंदो, जंहिं करे असांजी 100 एकड़ ज़मीन बंजर बणिजी वेंदी, जंहिंसां वॾो माली नुक़सानु रसंदो। ओॾा इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त जॾहिं असां अञा राइस कैनाल में पाणी न आयो ऐं आबपाशी अमलदारनि जी मिली भगत सां राइस कैनाल खे ॾिनल हिफ़ाज़ती भित जे पाड़ुनि मां ट्रैक्टर ट्रालियुनि वसीले मिटी खई वेंदी आहे, जंहिं करे हिफ़ाज़ती भित जूं पाड़ूं कमज़ोर थियण सबबि भित किरण लॻी आहे। ॿिए तरफ़ आबादगार मुताबिक़ त फौरी तौरु भित जो मरमती कमु कराए राइस कैनाल में घुर्बल पाणी छॾे खेनि माली बदहाली खां बचायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।